नाज़रीन, कंडियारे में क़ौमी शहराह ते मुज़फ़्फ़रगढ़ वासे ट्रक ड्राइवर ट्रक धोईंदे करंट लगण सबब फोत थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कंडियारो मां मेहरान टीवी जो रिपोर्टर मुमताज़ मल्लाह। जी मुमताज़, अपडेट कजो। जी बिल्कुल, कंडियारो भरिसां क़ौमी शाहराह ते कॉलेज डिग्री कॉलेज मोड़ वटि ट्रक ड्राइवर जो ट्रक धोई रहियो हो, जंहिंखे मथां 11,000 तारूं गुज़री रहियूं, उन मां करंट लगण सबब हू मौके ते पहुची वियो। अहिड़ो इतला हुते मौजूद माण्हुनि पारां अॼु जे कंडियारो थाणे ते ॾिनो वियो, जिते कंडियारो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची हुन पुटीअ लाश आहे हिन वक़्तु कंडियारो जी तालुका अस्पताल में मुंतक़िल कयो आहे। उन मौके ते कंडियारो पुलिस जो चवणु आहे त पहुची जेका सुञाणप आहे उहा मुज़फ़्फ़रगढ़ वासी साबिर तौर थी आहे, ट्रक धोई रहियो त हादसो पेश आयो। ॿुधाईंदो हलां त क़ौमी शाहराह ते मोटरवे पुलिस हिन वक़्तु मोटरवे पुलिस गाइब आहे। पहुची लाश आहे गुज़िरियल 1 कलाक खां वठी रोड ते पियल हो ऐं मोटरवे पुलिस का मालकी न कई आहे ऐं हितां जे माण्हुनि मुतालबो कयो आहे त मोटरवे पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे थी। मुमताज़, तव्हांजी महिरबानी।